नाज़िम मिप ख़ास में सरकारी मुलाज़िम पारा पेंशन में कटौती और मुतालबनि मञता लाइ 7 ॾींहं बि स्कूलनि सरकारी ऑफिसनि की तालाबंदी करे मिप ख़ास प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप क़ाइम की हुई है। तफ़सील रवाहे तालिब शर जी तालिब जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सरकारी मुलाज़िमनि पारां पेंशन में कटौती करण ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ अॼु 7 ॾींहं बि मुख़्तलिफ़ ऑफिसनि ऐं स्कूलनि जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे मिरपुखास प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कैंप कई वई आहे। बुख हड़ताली कैंप ते सरकारी मुलाज़िमनि में गॾु मुख़्तलिफ़ सियासी समाजी अदबी हल्कनि सां तल्क रखंदड़ वकील बिरादरी सां तल्क रखंदड़ वॾे तादाद में शिरकत कई, जंहिंमें हज़ारे मर्द ऐं औरतुनि जो वॾो अंग मौजूदु रहियो। हिननि जो इहो ई चवणु आहे त जेसि ताईं असांजा मुतालबा पूरा न थींदा तेसि ताईं एहतिजाज जारी रहंदो। हिकिड़े तरफ़ स्कूलनि जी तालाबंदी आहे त तदरीसी अमल जेको रोलड़े जो शिकार बणिजी रहियो आहे। मासूम ॿार जेको आहे रोज़ाना घरां सुबुह जो सवेरे स्कूल अचनि था ऐं वापसि वञनि था हलिया, जॾहिं त ॿिए तरफ़ जेके सरकारी ऑफिसूं आहिनि मुख़्तलिफ़ अवामी मसइलनि जा कमकार आहिनि उहे रोलड़े जो शिकार बणियल आहिनि। माण्हू ॿाराड़ियुनि खां 1.25 किलोमीटर जे मुफ़ासिले ते किराया भरे ऐं सफ़र करे हिते तय करे पहुचनि था ऑफिसुनि में, लेकिन ऑफिसुनि में तालाबंदी हुअण करे वापसि मोटी वञनि था। इंतिहाई सूरतहाल जेका गंभीर बणियल आहे, लेकिन इंतिज़ामिया ऐं तौर सिंध हुकूमत पारां अञा ताईं के बि ॻाल्हियूं न थियण करे जेको आहे आवाम ऐं सरकारी मुलाज़िम सख़्तु मायूसीअ जो शिकार बणियल आहिनि। जी